नाज़रीन हमारे से रहा हो खबरचार न्यूज़ आयशा हैदर दादू रिपोर्ट जावेद लगारी के मुताबिक दादू सिंध हुकूमत तालीमी इदारे में गैर आईनी ऐं मनपसंद पॉलिसियों कायम करे IBA उम्मीदवारों के 40 सैकड़ों ते पास करे ऑफर लेटर ॾियण जो हुकुम जारी करण खिलाफ समूरी सिंध में NTS पास उम्मीदवारों जा एहतजाजी मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि। NTS पास उम्मीदवारों के 4 ॾींहं बाद कराची प्रेस क्लब मुज़ाहिरे में गैर जानिबदाराना पॉलिसी तहत खैर ऑफर लेटर जारी करण लाइ 24 मई ते मीटिंग घुराई सनन हक में फैसलो लियण जी दावा करे खैन मुज़ाहिरे में उथारियो वियो। इदारनि पारां बिठी पॉलिसी करे खैन NTS पास उम्मीदवारों के धोखे में रखी IBA जे उम्मीदवारों के 40 सैकड़ों ते पास करे सीटूं भरियूं पियूं वञनि। और मौके ते अगवानन फिदा हुसैन लगारी, जावेद लगारी, मुनव्वर सियाल, समीना सोलंगी, महरुनिसा सनम ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहिंदे चयो त असां 60 खां 90 प्लस सुठनि मार्कनि सां पास थिया आहियूं। तंहिं बावजूद बि असांखे 2013 खां नज़रअंदाज करे ऑफर ऑर्डर जारी नाहिनि कया विया, जंहिं सबब केतिरई नौजवान सख़्त परेशान आहिनि। हुननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, बड़े वज़ीर मुराद अली शाह, तालीम जे वज़ीर सरदार शाह, तालीम जे सेक्रेटरी अकबर लगारी समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त खैन ऑफर ऑर्डर ॾेई उम्मीदवारनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में हुननि एहतजाज जो दायरो वधाइण जो पिणु चिताओ ॾिनो। हुननि चिताओ ॾींदे चयो त सिंध सरकार पारां मुतालबा न मञण ते वज़ीर आला हाउस अॻियां पुरअमन एहतजाज कयो वेंदो। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।